टंडो मोहम्मद खान डिस्ट्रिक्ट रिपोर्टर अब्दुल हफीज़ मेमन टंडो मोहम्मद खान में पीपी मुखालिफ अपोजिशन जो किरदार अदा कंदड़ पीर सईद अहमद जान सरहंदी वटि हसनैन मिर्ज़ा जे अचण ते संदसि ख़िलाफ़ इंतकामी सियासी कार्रवाई शुरू। PPMPA सैयद एजाज़ हुसैन शाह बुखारी जो चवणु आहे त DC SSP संदसि ज़ाती मिल्कियत वारे मालपुड़े खे बंदि कराइण लाइ पुलिस जे नफ़रे सां घेराव करे छॾियो आहे। PPMPA सैयद एजाज़ हुसैन शाह बुखारी के ख़िलाफ़ चूंड मरहले में शहरी इलाके में अक्सरियत सां वोट हासिल करण जे इंतकाम तौर हसनैन मिर्ज़ा जी दावत करण जे सबब ॼाणाए इंतकावी कार्रवाई शुरू कई वई आहे। पई अहमद जान सरहंदी PPMPA सैयद एजाज़ हुसैन शाह बुखारी चूंड मरहले खां पोइ मुसलसल इंतकामी सियासी कार्रवाई जो सिलसिलो जारी रखंदी हाणे इन मौक़े ते फ़ाइदो वठंदे सरकारी सतह ते कार्रवाई शुरू कराई आहे। टंडो मोहम्मद खान जे सरहंदी मालपुड़े ज़ाती मिल्कियत वारे प्लाट ते हुजण बावजूदि मालपिड़ीअ खे बंदि कराइण लाइ पुलिस जी नफ़री खे तलब करे पिड़ीअ जे अंदरि आयल चौपाए माल जे ट्रकनि राट्सनि ऐं गाॾियुनि खे पुलिस नाकाबंदी करे रोके पिड़ीअ खे नाकाम करण जी कोशिश करण में का बि कसर न छॾी रही आहे। पिड़ीअ लाइ अदालती हुकुम तहत पिड़ीअ में का बि पुलिस फोर्सिस खे अंदरि अचण जी इजाज़त न हुजण बावजूदि अदालती हुकुम जी भञकड़ी कई पई वञे। टंडो मोहम्मद खान में अपोजिशन जे अॻवान पीर अहमद सईद जान सरहंदी ऐं ॻूणे ज़िले नायब सदर पीर इशफाक जान सरहंदी आगा अब्दुल रहमान जान सरहंदी पीर आसिम जान सरहंदी ॿियनि जी गॾियल प्रेस कॉन्फ्रेंस ज़रिए पिड़ीअ खे रोकण खां पोइ भरपूर एहतजाज जो ऐलान कयो वियो आहे, जंहिं में टंडो मोहम्मद खान जा समूरा रोड रस्ता बंदि करण ऐं शटर बंदि हड़ताल कराइण जो बि प्रेस कॉन्फ्रेंस ज़रिए फ़ैसिलो कयो वियो।